मर्कज़ नौशरो फिरोज़ मां बरसाती पानी निकाल नथी सघियो आहे। रहवासी सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे इमाम बख्श मशहूरी। यारे जे पहिरें वसकारे टाउन इंतजामिया नौशरो फिरोज़ी पत वाखी करे छॾी आहे। बरसात खां पोइ 2 ॾींहं गुज़रण बावजूद शहर जे समूरनि मुख्य रोडनि ऐं घाटियुनि गंदो पाणी ऐं गप चिक जे करे माण्हुनि खे अच वञ में तकलीफ़ थी रही आहे। उन मौके ते शहरनि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त गवर्नमेंट ग्रांट करे फायर ब्रिगेड जी गाड़ी वठी था छॾियो, जिन जी फिलहाल ज़रूरत भी कान्हे का, एतिरी एमरजेंसी कान्हे। ही त असांजी एमरजेंसी वर्क आहे। केॾी महिल का बि लाइन ब्लॉक थी सघे थी, उन खोलण लाइ किथां कहिड़ो तरीक़ो आहे। हिते सफ़ाई त अचे ई केरु कोन थो, हफ़्तो केरु किचिरो खणण नथो अचे। हाणे हिन सूरत हाल में सॼी हर शइ ज़ाहिर थी वई आहे। मींहुं थोरो पियो आहे त शहर जी इंतज़ामिया जेका डिप्टी कमिश्नर खां वठी एसी साहब टाउन वारा अञा ताईं ॾिसण में ई कोन आया आहिनि। शहर सॼो बुॾे पियो थो, शहर तमामु गंदो थी वियो आहे। गंदगी एॾी वधी वई आहे जो असां गलियुनि मां निकिरी नथा सघूं। शहर सॼो गंदगीअ सां ढेर आहे। मूंखे नथो सम्झ में अचे त हेॾी बजट हूंदे इंतज़ामिया करे छा पई थी। डिप्टी कमिश्नर ॾे वञूं था, उहो चए थो बजट कान्हे का, त आख़िर बजट आहे कंहिं वटि। एॾो गंद थी वियो आहे। जहिड़े इलाइक़े में वञूं था, जहिड़े पाड़े में वञूं था, पाणी बीठो आहे। म्यूनिसिपल कमेटी अलाए किथे ॾिसण में कान थी अचे जेकी उन गंदगीअ खे साफ़ करे, नौशरो फिरोज़ खे साफ़ करे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त टाउन इंतजामिया फौरी तौर शहर मां गंद किचिरो साफ़ करे जीअं शहरी आसानी सां अच वञ करे सघनि। इमाम बख्श मशहूरी, धरती टीवी न्यूज़, नौशरो फिरोज़।